रुलिया वारा छोकिरी ॼण में कामयाब थियनि था ऐं संग चटी भरण लाइ तयारु थियनि था त पोइ तव्हां छा सोचियो आहे? वारस इहा छोकिरी हुई सौट जे नाले, त सौट जो ई निकाह हिन छोरी सां कयो हुई। छा सौट ॿियो निकाह मुंहिंजो कराईंदो छा? छोड़ो चोरा ॿिनि रननि जो ॿार नथो खणी सघी छा? जेकॾहिं नथो खणी सघी त हींअर ई हथ मथे कर त असां कोई ॿियो बंदोबस्तु कयूं। अॼु राति मंसूर खान जी ओताक ते असां भरपूर नमूने सां वञी हमिलो कंदासीं ऐं क़ासिम खे उतां आज़ादु कराईंदासीं। पोइ तव्हांखे कंहिं सुठे नमूने सां कंहिं दग लाईंदासीं ऐं पोइ तव्हां हितां निकिरी वञिजो। तोखे तुंहिंजे हिसाब सां ज़िंदगी गुज़ारण जो हक़ ॾींदासीं, जीअं तूं चाहींदीअ ईअं ई थींदो, पर हिन वक़्तु तोखे असां सां हलणो पवंदो। वापसि हलण खां पहिरियां मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे। शर्त? कहिड़ो शर्त? मुंहिंजो सिको सां निकाह करायो वञे ऐं पोइ मां ऐं सिकू हितां हलण लाइ राज़ी थींदासीं। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध TV HD ड्रामा।